लेकिन असांजी सिंधी समाज पूरे देश में न पूरे विदेश में भी जेके भी आहिनि उन्हनि सभिनी खे मां हथ जोड़े वेनती तो कयां, खूब अमृत वेलो कयो, खूब गुरबाणी पढ़ो, गायो, बढ़िया जपजी साहिब पढ़ो, सुखमनी साहिब पढ़ो, जरूर पढ़ो। 24 अष्टपदियों सुखमनी साहिब जी पढ़ो था तो कम से कम 4 श्लोक गीता जा भी पढ़ो, चार श्लोक तो गीता जा पढ़ो। ॿ 3 घंटा तव्हां अमृत वेलो गुरबाणी कयो था, गुरु नानक देव तॾहिं राजी थींदो जॾहिं उन्हनि जो वचन खणंदो। भी चवनि था रेमन राम स्यो कर प्रीत, सबते उत्तम हर की कथा, अनुदिन कीर्तन केवल बख्यान, ग्रस्त में सोई निर्वाण। ये गुरुनि जा ई त वचन आहिनि, असांजा थोड़ी। कीर्तन जी एडी महिमा है, प्रभु का सिमरन सबते ऊंचा, तो वो कीर्तन कयो न भाई, वो राम नाम जो सिमरन छो था कयो। मां ॾिसंदो आहियां सिंधी समाज में भी राम राम करणी बंद थी वई आहे। भाई ॾींहं राति तव्हां वाहेगुरु चओ, सतनाम चओ, पर सतनाम कहिड़ो, राम नाम खे त सतनाम चयो वियो। जो सुख को चाहे सदा सरन राम की ले, राम सिमर इह तेरे काज है। तव्हां त पंहिंजे गुरुनि जा वचन नथा मञो, इन खां वॾो महापाप छा थींदो। जय श्री कृष्ण नथा चओ, भगवान जो नालो नथा खणो। त मां हथ जोड़े करे सॼे दुनिया जे सिंधी समाज खे वेनती कंदुमि, जाते भी अमृत वेला दरबार हले थी उते तव्हां खूब गुरबाणी कयो, गुरु नानक देव महाराज जी जय जयकार कयो, पर 5-10 मिंट धुनी भी तो लगायो, गोविंद बोलो हरि। पाप आशा भगवान जो कीर्तन करण, जाते भगवान कृष्ण पंहिंजे नाम जी महिमा चई आहे, राम जी चई आहे, वेद शास्त्र ग्रंथ पुराण गुरु नानक देव महाराज चई आहे, गुरु गोविंद सिंह महाराज चई आहे, हजारे प्रमाण तव्हां ॾिसो गुरु ग्रंथ साहिब महाराज में। तो उहो भी तो कम कयो जंहिं ते गुरु नानक देव राजी थियनि। उहा धुनी लगायो, उहा कथा कयो, गीता भी पढ़ो 2 श्लोक, कॾहिं भागवत कथा पढ़ो। और गुरु अर्जन देव महाराजन चवनि था त सब ते उत्तम हर की कथा, उहे वचननि जो छा आहे, कोई आदर कोन्हे। तव्हां त कथा कयो, कम से कम 10 मिंट त कयो, बाक़ी अमृत वेलो ई अमृत वेलो थी वेंदो। अमृत भगवान जो नाम आहे, अमृत वेला सच नाम, वॾियाई वीचार। वॾियाई काथे मिलंदी, कथा में। भगवान जी महिमा, भगवान जो स्वभाव कॾहिं पतो पवंदो। त असां हृदय सां धन्यवाद था ॾियूं रीवा नगरीअ जो, अमृत वेले दरबार जो, जिन अमृत वेले दरबार में भगवान नाम जो कीर्तन, हरिय जी कथा भी कई आहे, गुरबाणी भी गाई आहे, गुरु नानक जी भी उन्हनि जी भी कथा साईं कृष्णदास ॿुधाई। मूंखे लॻे थो हिन ज़माने में इहो पहिरियों कदम असांजे साईं कृष्णदास खयो आहे। उन्हनि जो तव्हां स्वागत कयो, उन्हनि खे खूब हृदय सां आशीर्वाद ॾियो त सनातन धर्म जो पूरे धरतीअ ते प्रचार कनि। हरे राम हरे कृष्ण। भाई मानो तो मैं गंगा मां हूं, ना मानो तो बहता पानी। असां हिन व्यास गद्दीअ ते वेही करे भगवान न करे कॾहिं भी कोई हिकु मात्रा भी ग़लति ॻाल्हायूं। जेको भी चऊं था असांखे त हिकु टके जो ज्ञान कोन्हे, जेको भी आहे असां तव्हांखे गुरबाणीअ जो, गुरु ग्रंथ साहिब जो, रामायण भागवत गीता जा, श्री कृष्ण जा वचन था ॿुधायो, उनजो त आदर कयो। भाई असांजी ॻाल्हि त 2 कौड़ियुनि जी। चओ हरे राम। स्वामी राम सुखदास महाराजन को पुछो कंहिं, तव्हां जेको वचन था ॿुधायो उहो वॾो आहे कि अगरि कोई वॾा कोई समाज सेवी कोई नेता था अचनि, उन्हनि जो वॾो वचन आहे, ॿुधायो त ख़बर अथव कहिड़ो अद्भुत जवाबु ॾिनो। स्वामी राम सुखदास महाराजन चवनि था जेको मां थो चवां न, उहो कोई प्रधानमंत्री अचे या स्वर्ग जो राजा इंद्र अचे, देवता राजा इंद्र भी अची वञे त उनजो भी उते वचन 2 कौड़ियुनि जो, जेको मां थो चवां उहो वॾो आहे, छो जो मां पंहिंजो नथो चवां, मां गीता जो श्री कृष्ण जो वचन थो चवां। उन्हनि जीवन भर भगवत गीता जो प्रचार कयो। भाई मांजे साम्हूं देवताउनि जो भी वचन न हलंदो, मां पंहिंजो थोड़ी नथो चवां, उहो पंहिंजो था चवनि, ऐं मां श्री कृष्ण जी वाणी थो चवां। भगवान कृष्ण चवनि था भाई मुंहिंजी शरण में अची वञ, त पोइ उनखे केरु कटींदो, ब्रह्मा जी भी नथा कटे सघनि। हरे राम।